अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में भली कार चऊं था। मां तव्हांजी पंहिंजी बाख लाशारी। अॼु जो प्रोग्राम में असां ॾाढो मज़ो कंदासीं। असां सहाफ़त ते बि ॻाल्हाईंदासीं, असां मौसीक़ी ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं एक्टिंग ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं जीअं त सुबुह जो वक़्तु आहे, पहिरियां तो मैं लाजो भाई के वेलकम कंदमि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कैसे अस्सलाम। आप? ठीक बिल्कुल है? खैरियत, आपकी आज दुआएं क्या हैं। इत्तेफाक है, आपने भी रेड पहना है, मैंने भी रेड बिल्कुल पहना है। ये वो कलर हैं जो स्क्रीन पे बहुत अच्छे लगते हैं। जी बिल्कुल, और हम भी अच्छे लगते हैं इत्तेफाक से। जी नाज़रीन, त सुबुह जी सुरहाण में तव्हां सभिनी खे भली कार चऊं था ऐं असां वटि महिमान बि आहिनि। मां इंट्रोडक्शन कराईंदमि, पर उन खां पहिरियां मां थोरो ॻाल्हाईंदसि। त असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जी, पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर जी ॻाल्हि कयूं त असां हमेशह इंसानु जेको आहे उहो पंहिंजे पास्ट के सोचे, पंहिंजे माज़ी के सोचे परेशान थींदो आहे ऐं पंहिंजे फ्यूचर लाइ परेशान थींदो आहे। पर कॾहिं बि इहो न ॿुधो आहे त इंसानु पंहिंजे हाल में या पंहिंजे प्रेज़ेंट में परेशान थो थिए। त तव्हां पंहिंजे प्रेज़ेंट खे एॾो सुठो, एॾो यादगार बणायो जो तव्हांजो माज़ी ऐं मुस्तक़बिल हिकु ऑटोमेटिकली सुठो थी वञे। त ॾिसो न, रिग्रेट थींदो आहे इंसान खे जॾहिं असां ॻाल्हि कयूं, पास्ट जी ॻाल्हि कयूं त असां पंहिंजे माज़ी में खोड़ सारियूं, हर इंसान खां ग़लती थींदियूं आहिनि। इंसानु ग़लतियुनि जो पुतलो आहे, पर सिखंदो तॾहिं आहे जॾहिं एक्सपीरियंस थींदो आहे। त तव्हां उन एक्सपीरियंस खे रिग्रेट न कंदा कयो। उन एक्सपीरियंस ते त तव्हां ही कंहिं ग़लति माण्हू सां ॻाल्हायो या कोई ग़लति हिकिड़ो इत्तेफ़ाक़ थी वियो तव्हांजी ज़िंदगी में, त तव्हां कोशिशि कंदा कयो पंहिंजे हाल खे ख़ूबसूरत ठाहियो ताकी तव्हांजो माज़ी बि सुठो थिए ऐं तव्हांजो फ्यूचर बि सुठे तरीक़े सां गुज़रे। असांजी पूरी ज़िंदगी प्लैनिंग में गुज़री वेंदी आहे ऐं असां कोशिशि बि कंदा आहियूं त असां पंहिंजी ख़्वाहिशात खे ऐं पंहिंजी जॉब खे या पंहिंजे बिज़नेस खे सुठे तरीक़े सां निभायूं। त असां निभाए त वेंदा आहियूं, पर हिकिड़ी, जीअं मां पहिरें बि प्रोग्राम में ॻाल्हि कई न, त हिकिड़ी ख़ुशी जेका हूंदी आहे उहा किथे गुम थी वेंदी आहे। असांजे ख़बर न आहे किथे गुम थी वेंदी आहे, पर असां अगरि जेकॾहिं चाहियूं त हिकिड़े सेकेंड में उन ख़ुशी खे वापसि आणे सघूं था। त तव्हां पंहिंजे माज़ी खे सोचे कॾहिं बि परेशान न थींदा कयो, रिग्रेट न कंदा कयो। इंसान खे कॾहिं बि कंहिं बि हाल में हुजे, काई बि ॻाल्हि हुजे, रिग्रेट न करे, अफ़सोस न करे। त इन ई हवाले सां असां स्टार्ट कंदासीं। असांजा महिमान बि वेठा आहिनि हिते ऐं असां सहाफ़त ते बि ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि। सहाफ़ी मुंहिंजा चाचा फ़कीर मोहम्मद लाशारी बि हुया, सिंध जा तमामु वॾा नालेवार। त असां वेलकम कंदासीं गौस बुगियो खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, अल्लाह जा लख एहसान। तव्हांखे वेलकम कयूं था। महिरबानी, थैंक यू। अच्छा, जीअं मां चयो त माज़ी जे बारे में माण्हू सोचे परेशान थींदा आहिनि ऐं फ्यूचर जे लाइ सॼी ज़िंदगी टेंशन में गुज़रंदी आहे। इन ते तव्हांजो छा चवणु आहे? सभ खां पहिरियों त महिरबानी तव्हां जे सॼे सथ जी, धरती टीवीअ जी। छो त थींदो ईअं आहे त हमेशह ई असां जेके सहाफ़ी, जेका असांजी फील्ड आहे, तव्हां फ़कीर मोहम्मद लाशारी जा भाइटी आहियो। त फ़कीर मोहम्मद लाशारी जहिड़ो सहाफ़ी हिन माशरे में तमामु तव्हांखे घणी महिनत खां पोइ को मिले। फ़कीर मोहम्मद वॾो हिकिड़ो नालो हो, ऐं उहो नालो हो जंहिं पंहिंजी तारीख़ छॾी आहे, जंहिं पंहिंजा किताब छॾिया आहिनि। मां कॾहिं कॾहिं दोस्तनि खे चवंदो आहियां, जेकॾहिं फ़कीर मोहम्मद लाशारी जो जेको लिखियलु किताबु आहे सहाफ़त ते, जेकॾहिं तव्हां उहो पढ़ो त तव्हांजो सभ खां वधीक कॉलेज आहे, तव्हां खां सभ खां वधीक फ़कीर मोहम्मद जी उहा यूनिवर्सिटी आहे। माज़ी मुस्तक़िल, महिरबानी तव्हांजी जो हमेशह ई असां ख़ासि करे ॾुखनि सुखनि दर्दनि भरियलु माण्हुनि जूं कहाणियूं, दर्दनि भरियल ॾुख सूर असां पेश कंदा आहियूं हिननि मीडिया जे हवाले सां, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ते। अॼु पहिरियों दफ़ो असीं थोरा आहियूं जो तव्हां असांखे घुरायो वरी असां खां पंहिंजा ॾुख सूर पुछा। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां आया आहियो। महिरबानी। हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे त जेका इंसान जी माज़ी आहे, उहा माज़ी जेकॾहिं विसारे ऐं माण्हू मुस्तक़िल ॾे हले त ॾुख सूर हुए। जेकॾहिं माज़ी तव्हांजी सुठी न गुज़री आहे त एॾी वॾी ॻाल्हि न आहे, पर जेकॾहिं तव्हांजो हाल ऐं जेकॾहिं मुस्तक़िल लाइ सोचो ऐं मुस्तक़िल जी माण्हू जेकॾहिं प्लानिंग करे ऐं उन प्लानिंग ते जेकॾहिं सही नमूने सां माण्हू जेकॾहिं लहे थो ऐं पंहिंजनि बचनि खे ख़ुशि रखे थो, त मां सम्झां थो इहा इंसान जे लाइ हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं वॾी गनीमत आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं कॉल असां वटि आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। जाफ़र लाखो कराची मां, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह, दुआ आहे। बि तव्हां छा हाल आहे? कहिड़ा ठीकु आहे? बिल्कुलु, तव्हांजी दुआऊं आहिनि, बिल्कुलु ठीकु आहियूं। अॼु गोश्त बख्शी खे घुराया, दिलि ख़ुशि कई अथव। महिरबानी अदा। सर महिरबानी। हा, गोश्त
वॾी महिरबानी साईं जाफ़र साईं, वॾी महिरबानी। पाण गॾु हूंदा आहियूं, तव्हां समाजी वर्कर आहियो, तव्हांजो तमामु सुठो कमु हूंदो आहे, ख़ासि करे इलाइक़े ते नज़र हूंदी आहे तव्हांजी, ऐं तव्हां असांखे यादि कयो, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, वॾी ज़बरदस्त, तव्हांजी महिरबानी आहे सर। महिरबानी महिरबानी, तव्हांजो सुठो किरदारु आहे इलाइक़े ते बाबा। मिड़ी सरपंच जी पूरत पंहिंजे वित्त वसार माण्हू कमु कंदो आहे, सो उहो पाण गुज़िरियल 14-15 सालनि खां पाण हिन इदारनि सां इन्हनि मसइलनि सां सलाह ॾियल आहियूं, ऐं पाण भरपूर कोशिशि कंदा आहियूं त वधि खां वधि जेको आहे तव्हांजो, तव्हांजे इलाइक़े जो, तव्हांजे माण्हुनि जो, तव्हांजे मसइलनि जी निशानदाही कयूं ऐं उहे मसइला असीं ऐवाननि ताईं पहुचायूं। नंढड़ी कोशिशि आहे, उन में तव्हांजो बि काफ़ी जेको आहे सो कंट्रीब्यूशन हूंदो आहे, तव्हांजी बि काफ़ी असां सां जेका असां जोड़ जक हूंदी आहे, तव्हां काफ़ी शयुनि जी निशानदाही कंदा आहियो। सो बिल्कुलु पाण गॾु आहियूं हिन मामलनि मसइलनि में, जेसीं ताईं सिरीअ में साह आहे तेसीं ताईं इहो कमु ज़रूरु कबो हलबो सर। जी महिरबानी, तव्हां कॉल कई, स्क्रीन ते असांजो नंबर। जी कॉल बी आहे। अस्सलाम वालेकुम। केरु पियो ॻाल्हाए? काइनात थी ॻाल्हायां गरियासिन खां। जी काइनात, कीअं आहियो? ठीकु आहे, नामदार आहे। तव्हां ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो? हा, एॾी ख़ूबसूरत लॻो माशाअल्लाह, मुंहिंजी नज़र न लॻाइणी। थैंक यू, बसि तव्हां चई छॾियो न, नज़र लही वई पाणे। न तव्हां इलाही ख़ूबसूरत लॻो आहे माशाअल्लाह। थैंक यू सो मच। तव्हांजी नज़रूं ख़ूबसूरत आहिनि, हिन करे मां तव्हांखे ख़ूबसूरत थी लॻां। तव्हां बिल्कुलु सुठा लॻो, मां छा कयां। थैंक यू काइनात। तव्हां कुझु ॿुधाईंदो, कोई शाइरी, कोई कलाम, कुझु ॿुधाईंदो? मुंहिंजो आवाज़ एॾो बुरो सुठो अथव, तव्हां कुझु थी न वञे, एॾो बुरो सुठो आहे मुंहिंजो आवाज़। अगरि जेकॾहिं कुझु थी बि वियो त पाण खे संभाले वठंदासीं। न यादि न, तव्हां मूंखे पंहिंजी आवाज़ में शेर ॿुधायो। सॉरी, तव्हां मूंखे पंहिंजी आवाज़ में शेर ॿुधायो। ज़रूरु ज़रूरु, ठीकु आहे, मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदमि। नाज़रीन, ॻाल्हियूं त जारी ऐं सारी आहिनि, ऐं महिमान बि असां सां जॉइन कंदा ब्रेक खां पोइ। इनशाअल्लाह थोरी देरि में असां वापसि अचूं था, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। जिया वकोड़ो थी, रूह खेवल जिया वकोड़ो थी, जियो साजी उछात जोड़ो थी, रूह खेवल जिया सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था। सुबुह जी सुरहाण में तमामु ख़ूबसूरत माहौल लॻो पियो आहे, ऐं हर रोज़ जेको आहे कॉल बि आहे असां वटि। अस्सलाम वालेकुम।
अस्सलाम वालेकुम। ओहो कॉल कटजी वई, कोई ॻाल्हि न आहे। नाज़रीन स्क्रीन ते नंबर मौजूदु आहे, जंहिंजी कॉल कटजे थी त उहे वरी असांखे कॉल करे सघनि था। ऐं असां सां गॾु गौस बख्श बि गौस बुगियो बि मौजूदु आहिनि। सहाफ़त जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो था, सहाफ़ियुनि खे बि ॾिसो था। पहिरियां जे दौर में बि तव्हां ज़ाहिर तव्हांखे नॉलेज हूंदी, जॾहिं पहिरियां जो दौर हूंदो 90s जो जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, हाणे में ऐं पहिरियां में छा फ़र्क़ु नज़र थो अचे? महिरबानी, बाग़ वॾो फ़र्क़ु आहे। अच्छा, अॼुकल्ह सहाफ़त जेका असां वटि हले थी उहा कमरे जी हले थी। सहाफ़त एसीअ में वेठो आहे, भली गाॾीअ में वेठो आहे, ऐं उहो जॾहिं वरी स्क्रीन ते अचे थो त उहो ॻाल्हि उहा करे थो जेका ख़ासि करे आम कंहिं मिसकिन ग़रीब जी ॻाल्हि न आहे। अॻी जेका नवे जी सहाफ़त ऐं चओ था, उहा हिकिड़ी अहिड़ी सहाफ़त हुई, हाणे आहे पर उहा तमामु थोरी आहे, जेका इलाइक़े में निकिरी वञिबो, फील्ड में निकिरी वञिबो। जॾहिं 4 कलाक तव्हां सफ़र करे ऐं कंहिं मोटरसाइकिल ते कंहिं भॻी टुटियल गाॾीअ ते तव्हां कंहिं तमामु दूर इलाइक़े में थर में वञो, तव्हां कोस्तान में वञो, जॾहिं ताईं जेको आहे कंड झंग वञी ऐं वरी उन्हनि माण्हुनि जा जॾहिं मसाला जेके 90 में खणी ईंदा, हाणे उहे कोन था कजनि। अच्छा, हाणे इहा जेकॾहिं मूं ख़बर ठाही या कंहिं मुंहिंजे ॿिए कंहिं सीनियर ख़बर ठाही, उहा खणी आयो त उहा असांजो व्हाट्सअप ऐं असांजी फ़ोन हूंदी, हुनखे एसी ताईं हुनखे असीं पाण खे बि न हलाइण ॾींदासीं। सही, उहो इशू जेसीं ताईं असां खणी ऐं असां पाण बि मोकिले छॾींदासीं उन इदारे में, हुन बि मोकिले छॾियो, जहिड़ो करे हू 4 कलाक जेको बुख उञ ऐं गर्मियुनि सर्दियुनि में उहा ख़बर उतां खणी आयो, पर असां वरी तव्हां पेश करे मोकिले छॾी, उहा ख़बर हली वई। हींअर मयार ईअं थो हले असां वटि, ख़ासि करे अहिड़ा हींअर जेको अॼुकल्ह फेसबुक जो दौरु आहे। जी, मां तव्हांजी ॻाल्हि सॉरी कटियां थी, हिनखे कंटिन्यू कयूं था। कॉल असां वटि आहे, नाज़रीन खे बि नाराज़ न आहे करणो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माजिद महर ॻाल्हायो पिया? जी हाँ सर। जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक ठाक। अदी तव्हां ॿुधायो, तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। छा चवंदो? मां इहो ई सोचां पियो त मां चयो अदी अलाए मुंहिंजो आवाज़ु सुञाणंदी अलाए न। अदा ॾिसो, जेके हर रोज़ असांखे कॉल कंदा आहिनि उहे त असांजे दिलि में पंहिंजो घर ठाहे वेंदा आहिनि न। सही सही, अल्लाह तव्हांखे कामयाबु कंदो अञा वधीक। ॿियो मां नात बि जेको आहे कंप्लीट करे वरिती आहे, ॿियो डायरेक्टर साहब जो नंबर बि वरितो आहे, मां व्हाट्सएप करे छॾंदोमांसि। ठीकु आहे, इंशाल्लाह मां जी ज़रूरु। गेस्ट बि तव्हांजा अॼु ॾाढा सुठा आहिनि जी, अल्लाह साईं उन्हनि खे बि ख़ुशि रखे। आमीन आमीन। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अस। जी, तव्हां फेसबुक जी जीअं ॻाल्हि कई त असां वटि मयार इहो रहियो आहे त जेको माण्हू ॻोठु वेठो आहे, हिकिड़ो असां वटि सहाफ़ी आहे जेको नेटवर्क हिकिड़ो हलाए थो, नालो नथा वठूंसि, उहो 9 महीननि खां ॻोठु थो रहे, हितां खां 500 किलोमीटर परे आहे। उन जूं बि ओतिरियूं ख़बरूं हूंदियूं आहिनि जेके असीं सॼो ॾींहुं उते बीठा आहियूं, इन गंदनि पाणियुनि में, गटरनि जे नालनि में, मच्छरनि में, इन बीमारियुनि में असीं रिपोर्टिंग कंदा आहियूं, ओतिरी पज़ीराई हुनखे बि मिलंदी आहे। हाणे इहा वञी सहाफ़त बची आहे। सहाफ़त ॾाढी ॾुखी आहे, कंडनि जी सेज आहे, जेके चवंदा आहिनि त गुलनि जी सेज आहे, गुल असां त गुल अञा न ॾिठा। कोई बि कमु 14 सालनि खां सहाफ़त कयां थो, गुल त असां हिकिड़ो दफ़ो बि कोन ॾिठो आहे। माण्हू पज़ीराई ॾियनि था, माण्हू मोहबत कनि था, माण्हू जेकॾहिं असां सही नमूने जो जेकॾहिं इशू सही नमूने जी जेका असीं ॻाल्हि असां मथे ऐवान ताईं पहुचायूं था त माण्हू असांखे एप्रिशिएट ज़रूरु कनि था, पर उन में वरी जेके उहे माफ़ियाऊं, उहे जिन जे ख़िलाफ़ु असीं ख़बर मोकिलियूं था, उहे वरी जेके आहिनि से हमेशह ई हू इन सिर्फ़ु ताड़ में हूंदा आहिनि त हिन सहाफ़ी जूं किथे टंगूं कढजनि, किथे हिनखे फासाइजे, किथे हिन ते केस कजे। हिकिड़ो सहाफ़ी जेको हूंदो आहे उनखे सभिनि खां वधीक हिमत खपंदी आहे, ऐं हिमत न हुजे त ज़ाहिर आहे तव्हां जीअं ॻाल्हि था कयो त धमकियूं बि मिलंदियूं आहिनि। तव्हां सां अहिड़ा वाक़िया पेश ईंदा आहिनि? ऐं कराची सहाफ़त कयां थो गुज़िरियल 14 सालनि खां, धमकियूं त माना तव्हां लिखी न सघंदो, एतिरियूं धमकियूं मिलंदियूं आहिनि। 2 ट्रेंड आहिनि अॼुकल्ह हिन धमकियुनि जा। हिकिड़ा उहे सफ़ा जेके गहरा दोस्त अची भाकुर पाईंदा आहिनि, ईअं न करे यार दोस्त आहे, तव्हां वरी उनजे ख़िलाफ़ु लिखो पिया। असांजे सचल ॻोठ जी 1 करोड़ रुपए जी हिकिड़ी लाइन आई गटर जी, उहा 1 करोड़ रुपए जे में हिकु ॾींहुं बि पाणी न हलियो, फेल थी वई। हाणे जेकर उहा मूं ख़बर मोकिली त मथां लिखंदा त बाबा इहो लिफ़ाफ़े वारो सहाफ़ी, बाबा हिन ज़ुल्म करो, पैसा न घुरिया। अड़े बाबा पैसनि जी ॻाल्हि त ॾेई पोइ हिते लिफ़ाफ़ो त ॾियो पोइ हिते, पर जेका 1 करोड़ रुपया तव्हां हिन मिसकिन ग़रीबनि माण्हुनि लाइ आयो, जेको मसइलो आहे, तव्हां हाणे बि ॾिसो हली त जेके असांजी सिंधी वसंदियूं कराची जूं, तव्हां उहे घुमी न सघंदो, मुंहिंजो चैलेंज आहे तव्हांखे। उहो रोज़ आउं लिखां थो, रोज़ मुंहिंजो वाल भरियो पियो आहे। उहे केतिरा ई दफ़ा असां हिते आनियर चैनल धरती टीवी उते कमु करे थी, सोब अख़बार ई कमु करे थी, बाक़ी आहिनि ॿिया अचनि था, उहा ख़बर खणण ईंदा आहिनि जेका ख़ुशामद जी हूंदी आहे। ईअं थींदो आहे त जेको इशू आहे, असांजो बिलाल शाह नूरानी आहे,
तव्हां यकीन कंदो त बिलाल शाह नूरानी 13 गलियूं जेको रोज़ ऐं फेसबुक ते रखंदो आहियां उनजो कमु कोन्हे को, उनजो रस्तो कोन्हे को, उनजो गटरनि ते ढकणा कोन्हनि के। इन ते ॻाल्हायूं था असां, ॾाढी सुठी ॻाल्हियूं कयो था। कॉल असां वटि आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? वसीम अली। वसीम अली, छा चवणु चाहींदो? मुंहिंजो आवाज़ ॿुधी माण्हू फ़ोन ई कटे छॾींदा आहिनि। ॾिसो हाणे नाइंसाफ़ी आहे जी। त असांजे इलाइक़नि में ख़ासि करे कराचीअ में जेके धारियूं वसंदियूं आहिनि उन्हनि जा तरक़ियाती कम बि आहिनि, सही, उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं बि आहिनि ऐं उन्हनि वसंदियुनि में जेका धारी आहे उन में तमामु वॾो मंशात जो कारोबार आहे, तमामु उते क्राइम थिए थो, सही, जेके फुरूं धारा चोरियूं केतिरियूं रिकॉर्ड थींदियूं रोज़ असां उहे मोकिलींदा आहियूं। असांजी सिंधी वसंदियुनि जी मालिकी कोन्हे का, मालिकी इन करे कोन्हे को जो असां वटि हिते चूंडियल जेके ख़ासि करे नुमाइंदा थियनि था उहे हींअर बि जेके असांजे इलाइक़े जो PTI जा MN MP उहे उते वेठा आहिनि। हाणे उहे चवनि था त तव्हां सहाफ़ी जेके आहियो शाम जो चांहि पिणु अचो, तव्हां सहाफ़ी जेके आहियो शाम जो मानी खाओ, ॿियो तव्हांखे छा खपे, सही, हुकुम कयो। पर हाणे जेकॾहिं असां उन्हनि जी फरमाइश ऐं उन्हनि जी चांहि पाणी ऐं उन्हनि जी मानी खाए ख़ुशामद कंदासीं त मसइला केरु खणंदो? बिल्कुलु। तंहिं करे उन असांखे जेका ड्यूटी आहे, ॾुखियायूं बि असांखे ॾाढियूं आहिनि, असांजो ज़िंदगी बसर कीअं पई थिए, उहा ज़िंदगी कीअं पई गुज़रे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पर जेका तव्हां ॻाल्हि कई त बाबा उनखे बहादुर थियणो खपंदो। उनखे असांजा केतिरा ई सहाफ़ी शहीद थिया आहिनि। अज़ीज़ मेमून जो तव्हां मिसाल वठो, कल्ह को ॾींहुं आहे असांजो कातिल कोन पकड़बो अथव, सहाफ़ी मरी पियो माना ईअं सम्झणो वियो ख़ैरात में हलियो, सही, हुन ते मथां इहो ब्लेम लॻंदो त हे पैसा पे घुरी, हे करप्शन पे कई, ही ॿ नंबरी कम पे कई। बिल्कुलु, तव्हां ॾाढी हिम्मत वारियूं ऐं सुठियूं ॻाल्हियूं कयो था। नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ असां सां गॾु हिकिड़ी तमामु प्यारी शख़्सियत बि असांखे जॉइन कंदियूं, त थोरी देरि में असां वापसि अचूं था। ॾिसंदा रहो धरती। सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था। सुबुह जी सुरहाण में फेसबुक ते भी असांजो पेज आहे धरती टीवी जे नाले सां, उन ते भी असां लाइव आहियूं। तव्हां कमेंट्स कयो, तव्हांजे कमेंट्स खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। कोई फरमाइश आहे तव्हांजे नालनि खे असां जेके भी तव्हांजा नाला आहिनि, नेम्स आहिनि, उन्हनि खे असां शामिल कंदासीं। जीअं त मां चयो त असां वटि ब्रेक खां पहिरियां ब्रेक खां पोइ हिकिड़ी गेस्ट ईंदियूं, त उन्हनि खे असां वेलकम कयूं था। तमामु सीनियर एक्ट्रेस भी आहिनि ऐं सिंगिंग भी कंदियूं आहिनि, मौसीकी जे हवाले सां भी उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। वेलकम कयूं था सुनैना अली खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल खैरियत, ठीक ठाक। मेकअप पाण कयो आहे, ॾाढा प्यारा था लॻंदा। थैंक यू सो मच जी, आप पाण कयो आहे। ज़बरदस्त, तव्हांखे वेलकम कयूं था सुबुह जी सिरहाण में। सुनैना, मां शुरू में हिकिड़ी ॻाल्हि कई त माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल, त असां पंहिंजे माज़ी जी ग़लतियुनि खे सोचे सोचे परेशान थींदा आहियूं, उन में पंहिंजो हाल ऐं मुस्तक़बिल ख़राबु करे छॾींदा आहियूं। त तव्हांजो छा चवणु आहे त इंसान खे उहे ग़लतियूं विसारे छॾणु घुरिजनि या अफ़सोस करणु घुरिजे उन्हनि ते? मुंहिंजी लाइफ जो प्रैक्टिकल आहे जेको मां पाण कंदी आहियां, त मां माज़ी खे यादि ई न आहियां कंदी। सही, जेको वियो सो वियो, बिल्कुलु। जेको आहे उन सां ॾियणु सिखियो ऐं ख़ुशि रहणु सिखो। छो त जेको इंसान जूं ग़लतियूं आहिनि या सुठो कुझु बि आहे, उहो त वियो गुज़री न। अगरि ग़लतियूं आहिनि त उन ते रोइणु, उन ते ॾुख करणु या पछताओ, उहो हिकिड़ो शइ ख़तमु थी वई। जीअं चवंदा आहिनि त राति गई बात गई, ईअं सोचे करे माण्हू ज़हन तां उहे ग़लतियूं पंहिंजी विसारे छॾे। हा, अगरि कुझु चङायूं आहिनि, छो जो पंहिंजे माज़ी में कुझु अहिड़ी शयूं आहिनि त अॼु ताईं बि यादि करे उहे सुठी फीलिंग्स ईंदियूं आहिनि। बिल्कुलु, ऐं उहो ज़रूरु यादि कंदी आहियां। पर जेको कुझु ग़लतियूं थियूं आहिनि, ज़ाहिर आहे इंसान ज़ात आहियां, त ग़लतियूं जो पुतलो थींदियूं आहिनि। त उहो हिकिड़ो छा चइबो त बयान ख़्वाब सोचे करे पुछंदी आहिनि, छॾेसि परे। तव्हां हिकिड़े सुठे दिलि जा मालिक आहियो, पाण खिलंदड़ हिकिड़े शख़्सियत आहियो। इंसान खे जेको आहे हमेशह खिलण ई घुरिजे। ऐं तव्हां छा चवंदव भुगियो साहब, इंसान जेको आहे अॼुकल्ह जेको आहे खिल इंसान खां विसी वई आहे, छो जो विच में वायरस बि हलियो पिए, 4-5 महीना माण्हू लॉकडाउन में घरनि में हुया, त जेका मुर्क हूंदी आहे चपड़नि जी, उहा काॾे गुम थी वई, डिप्रेशन में माण्हू हलिया विया, उन्हनि खे तव्हां छा चवंदो? असल में खिलण वारो माण्हू त सदाईं खिलंदो आहे जी, छो त जेको ईंदो ई जंहिंखे खिलण आहे जी, माण्हू में पंहिंजी पंहिंजी क्वालिटी हूंदी आहे। बिल्कुलु। जेकॾहिं पाण माज़ीअ खे विसारे
मुस्तक़िल जी जेकॾहिं पाण प्लानिंग कंदासीं त पोइ माज़ी छा आहे, माज़ी त गुज़री वई न। बिल्कुलु खिलण रूह खे राहत आहे, खिलण सां ज़िंदगी सुठी गुज़रंदी आहे, खिलण सां दिलि जो दौरो न पवंदो आहे। बेशक आलमी ॾींहुं खिलण जो जेको टहकनि जो थींदो आहे, अच्छा थेरेपी भी थींदी आहे, बिल्कुलु लाफिंग थेरेपी। त उनजे करे खिलण सिहत जे लाइ बि सुठो आहे। ऐं खिलण सां तव्हां ज़रूरु 4 माण्हू तव्हांजो खिलण उन्हनि खे न वणंदो, 4 माण्हू न, पर जेका अक्सरियत हूंदी उहा ख़ुशि थींदी त खिले पियो। इंसान जी ख़ुशी शामिल हूंदी खिलण सां आहे। तव्हां भला जेकॾहिं मायूस थींदो त छा थींदो, कुझु बि कोन थींदो न। खिलंदो त जीअं पाण चवंदा आहियूं त बाबा पाण खे ख़ुशि रखो त ॿियो जेको आहे न, जेको तव्हां नाराज़ आहे उहो ख़ुशि न थींदो, उनखे तकलीफ़ थींदी त बाबा हिनखे हेतिरी तकलीफ़ ॾिनीसीं, सॼो ॾींहुं प्लानिंगूं कयूंसीं, हिनखे फसाइण जूं प्लानिंगूं कयूंसीं, नाकाम करण जी कोशिशि कई, पोइ बि खिले थो। तंहिं करे सिहत जे लाइ मां चवंदुमि त खिलण ज़बरदस्त, सुठी सिहत जे कॾहिं चाहियो था त बसि मुस्कुराईंदा रहो। अक्सर सभु चवंदा आहिनि न तूं ॾींहं में माना वेट वधंदो थो वञे, त मां चवंदी आहियां मां खिलंदी इलाही आहियां, ख़ुशि इलाही रहंदी आहियां, शायदि जेको हुनजे करे मां टेंशन वठां ई नथी। ख़ैर आहे, तव्हां खिलंदा रहो, जेतिरो बि वेट वधे, वेट जी प्रॉब्लम न आहे। ज़बरदस्त। नाज़रीन, सुनैना सां ऐं गौस बुगियो सां कचहरी जारी और सारी आहे। नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग धरती टीवी। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। बीजा अय्याम की तलखी को भी हंस के नासिर, बीजा अय्याम की बीजा 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 अय्याम की तलखी को भी हंस के नासिर, गम को सहने में भी कुदरत ने मजा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, मैंने तुमको भी कभी अपना खुदा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। थैंक यू सो मच। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था। सुबुह जी सुरहाण में तमामु सुठो माहौल आहे। तव्हां कॉल बि कयो, स्क्रीन ते असांजो नंबर मौजूदु आहे। कॉल असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? माशूक अली जी जी, कीअं पियो लॻे शो? तमामु भलो लॻे पियो। महिरबानी। ॿियो छा चवणु चाहींदो? अरे मुंहिंजे पसंदि जो हिकिड़ो गानो हलाए छॾियो। हलाए छॾियो या ॻाए ॿुधायूं? थैंक यू। अच्छा, मां फेसबुक जी जीअं ॻाल्हि कई त असां फेसबुक ते बि लाइव आहियूं। धरती टीवी जो असांजो पंहिंजो हिकिड़ो पेज आहे, उन ते असांजे सुबुह जी सुरहाण जेका आहे असां लाइव पिया वञूं। त हींअर मूंखां डिस्कनेक्ट थी वियो आहे, पर मां कॉमेंट्स पढ़ंदसि सभिनी जा। अब्दुल करीम तनवारी ऐं रियाज़ हुसैन पंवर, शाहिद जोगी, आबिद खान लिखियो आहे बहितरीन एंड स्टाइलिश एक्ट्रेस आहिनि सुनैना। तव्हां थैंक यू चओ आबिद खे। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। तव्हां सुठो लॻंदो आहे। समीर सुज़ाली हाय हैलो। त सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां कॉमेंट्स कंदा आहियो ऐं असां सां जेको आहे ईअं लॻंदो आहे त सभु पूरी सिंध असां सां गॾु आहे। कॉल असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अलिशबा, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहे बाजी? बिल्कुलु, तव्हांजी दुआऊं आहिनि। बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। छा चवणु चाहींदव? बाजी, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे
मां तव्हांजे प्रोग्राम खे ॾाढो पसंदि कंदी आहियां। जॾहिं बि मॉर्निंग थींदी आहे जल्दी मां टीवी ऑन करे तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां। दैट्स सो स्वीट ऑफ यू, थैंक यू सो मच। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था ऐं असांखे पसंदि कयो था, महिरबानी अलिशा। त कॉल अञा आहे, मां हिकिड़ो सॉन्ग खे ॿुधाइणु चाहियां। जी जी ज़रूर, प्लीज़, ओके, ख़ुशी थींदी। हज़ार माण्हू हज़ार मेहणा मिलन था मूंखे पवन था सहणा, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधाया, रहे थो मूंखां परे ओ सुहाना। बस डेडिकेट तव्हांखे ऐं जेके ॾिसनि था उन सभिनि खे। महिरबानी, थैंक यू सो मच अलिशा, तमामु सुठो आवाज़ ऐं तमामु सुठो ॿुधायो। सुनैना इहो ॿुधायो त तव्हां एक्टिंग बि कयो था ऐं तव्हां होस्टिंग त मां थी कयां, तव्हां टॉक बैक बंदि करे छॾो, डिस्ट्रैक्शन थींदी आहे। त एक्टिंग बि कयो था, तव्हां सिंगिंग बि कयो था, त ॿिन्हिनि मां ॾुखी शइ तव्हांखे कहिड़ी थी लॻे? मां सम्झंदी आहियां त ॿई शयूं पंहिंजी पंहिंजी जाइ ते ॾुखियूं आहिनि, छो जो सिंगिंग बि सवलो कमु न आहे। हाणे कयां थी त ख़बर पए थी, उहे त माण्हू चई छॾींदो त न यार सिंगिंग त बसि करे छॾींदासीं, पर जॾहिं का शइ माण्हू कंदो आहे ऐं उनजी थोरी घणी ॼाण हूंदी आहे त उन में ख़बर पवंदी आहे त घणा विसाउ आहिनि इन जे करे। ऐं रही एक्टिंग जी ॻाल्हि त उहो बि ॾुखियो पेशो आहे, इन जे करे त आर्टिस्ट उहो आहे जेको पंहिंजे करेक्टर खे कंसीव, हाणे त अॼुकल्ह त जेको घर मां नाराज़ थो थिए अदाकार थी थो वञे, उहो दौर बि अची वियो आहे। पर मां अदाकार बि बिल्कुलु बाक़ी इहो आहे त अदाकारी बि पंहिंजी जाइ ते ॾुखी आहे, छो त अगरि को अदाकार आहे त उहो पंहिंजे करेक्टर खे जेसि ताईं कंसीव न कंदो, उन खे पंहिंजे अंदर में न आणींदो, त उहो शइ करणु ॾुखी आहे। इहा त हक़ीक़त आहे, हर शइ ॾुखी आहे। ऐं असां सां घोस्ट भुगियो बि मौजूदु आहिनि। त जीअं तव्हां माशाल्लाह सां हिकिड़ा सहाफ़ी आहियो ऐं तव्हां सहाफ़त खे तमामु सुठे तरीक़े सां निभायो था, तव्हांजा फर्ज़ंद या तव्हांजे के बि मतिलबु फैमिली में ई कंहिं ॿिए खे शौक़ु आहे सहाफ़त जो, जेकॾहिं आहे त तव्हां चाहींदो त उहे हिन फील्ड में अचनि? महिरबानी। वाक़ई सहाफ़त मां सम्झां थो त जेका हुई 89-80 ॾहाके में थींदी उहा हाणे न आहे। हाणे त माना घर वारा मुंहिंजा बि चवंदा त सहाफ़त छॾे, हे पंहिंजा कम कयूं। अच्छा, छो त इलाही मसइला आहिनि, ख़ासि करे लॉकडाउन जेका हींअर कोरोना वबा थी, उन में असांजो जेको हे शोबो हो, असांजी जेका सहाफ़त जी जेका सॼी असांजी जेका जेंट्री आहे ॾाढी परेशान आहे माली हालातुनि में। ऐं ॾिसो न, असां वटि सहाफ़ी जेको हिते ख़ासि करे कराची में कमु थो करे, उनखे घर बि किराए ते आहे, उनखे बिजलीअ जो बिल बि ॾियणो आहे, उनखे गैस जो बिल बि ॾियणो आहे, ऐं ॿार बि पढ़ाइणा आहिनि। ऐं असांजे हालतुनि हिन वफ़ाक़ी हुकूमत अहिड़ो कमु करे छॾियो आहे, अहिड़ी त हिन PTI हुकूमत खां पोइ जेके असांजा इदारा जेके तमामु वॾा, जेका 12-16 पेजनि जूं अख़बारूं उहे वञी 4 पेजनि ते बचियूं आहिनि, मगर पघारूं ई न आहिनि। ऐं हींअर लॉकडाउन में जेको टाइम गुज़रियो 5-6 महीना, उहो यकीन कयो अहिड़ा वाइट कॉलर मुंहिंजा पंहिंजा कुलीग जेके मुंहिंजा पंहिंजा पटे भाई दोस्त चइजनि, उन्हनि खे खाइण जे लाइ कुझु कोन हो त उहे कुझु कंहिंखां घुरी कोन पिया सघनि। जेकॾहिं घुरनि था त उहो हुन करप्शन में जेको आहे उहो बुख ते आहे। बचनि ॿारनि खे किरायो कोन्हे को, घर वारो मथां बीठो त बाबा निकिरो घर ख़ाली कर, पर उनजे बावजूदि बि हुन कीअं वक़्त खे कढियो आहे, कीअं हू इदारनि में हिते पहुतो आहे, कीअं हिते आवाज़ जेको आहे हिन दुनिया ताईं पहुचायो आहे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु, कॉल बि असां वटि आहे, सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। सत्तार मेमन, कीअं आहियो? ठीकु आहियो? सत्तार मेमन कंडियाले खां दीमा के प्रोग्राम सां ॾाढो पसंदि आहे। महिरबानी महिरबानी। असांजो अर्ज़ु आहे त असांखे तव्हां पंहिंजे आवाज़ में को कलाम ॿुधायो। जी थैंक यू, ज़रूरु मां ॿुधाईंदसि कुझु। जी तव्हां पंहिंजी ॻाल्हि। उन में पोइ ईअं थियो आहे त जेके असां वटि जेके हिते ख़ासि करे सहाफ़त में, हाणे ॾिसो बरिया टाउन आहे असां वटि, हिन कराची खां वॾो शहर पियो ठहे, ऐं उते जेका लताड़ थिए पई, उते जेको ज़ुल्म थिए पियो, उते अचनि माण्हुनि सां जेको हालत थिए पई, को लिखण लाइ तयारु कोन्हे को, सभु चुप करे वेठा आहिनि। लतीफ़ जा पेचरा, लतीफ़ जूं जेके उते यादगिरियूं, उन्हनि जा तकिया हुआ जेके तारीख़ी माग आहिनि असांजा 7 सालनि खां हलनि पिया, उहे मिसमार थी विया, उनखे पटे कट ड्राए, ऐं उते जेको आहे सो हिकिड़ो शहर बि ॿधनि पिया था। उनखां पोइ इलाही जेके असांजूं ख़ासि करे जेके ज़िंदगी में हींअर असांजो ॿारु जेको आहे, असांजो ॿारु असीं पढ़ाए कोन था सघूं। हाणे 2 ॻाल्हियूं उन में, या त आऊं वञी कंहिं सुठे कॉलेज में पढ़ायांसि जॾहिं मां समझोतो कयां, जॾहिं मां ख़बर जी जेका आहे सा उन माण्हूअ सां समझोतो करे उनजी ख़ुशामद कयां जेको 2 नंबर कमु करे थो, त उनजो ॿारु बि ख़ुशि आहे, उनखे गाड़ी पाए, उनखे घर पाए। पर हाणे जेकॾहिं आऊं वञा ई नथो ऐं मूंखे ॻाल्हि बि करणी आहे मिसकीन ग़रीब जी, ॻाल्हि बि करणी आहे पोरियत जी। कॉल असां वटि आहे, ॾिसो था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वधी ख़ुशि आहियो? उमेद ठीक ठाक हूंदो।
जी बिल्कुल, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं पियो लॻे शो? अदी तव्हांजे शो खे पसंदि कंदा आहियूं, सुबुह सां उथी तव्हांजे शो जो मतिलबु ॾिसंदा आहियूं, असां वॾी शौक़ सां ॾिसंदा आहियूं, तव्हांजी होस्टिंग में असांखे ज़बरदस्त बि लॻे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु, थैंक यू सो मच। तव्हां एॾा सुठा लफ़्ज़ चया आहिनि, मुंहिंजे लाइ मुंहिंजो दिलि ख़ुशि करे छॾियो। न अदी अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अदी मां हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधाईंदसि, मुंहिंजो लिखियलु इरशाद। हाणे उहो मूंखे विसारे वेठी आहे, लॻे थो त ॿिए सां ज़िंदगी बसाए वेठी आहे। ओहो, हाणे उहो मूंखे विसारे वेठी आहे, लॻे थो त ॿिए सां ज़िंदगी बसाए वेठी आहे। ॿुधो थम नवां नाता जुड़िया सही ॾिनल मुंहिंजूं मुंडियूं छला वाला ऐं वाचन जोड़ियो अथई, चल मुंहिंजे खतनि खे विसारे वेठी आहे, लॻे थो त ॿिए सां ज़िंदगी बसाए वेठी आहे। वॾो एतबार आहे उनखे पंहिंजे नए दीवाने ते, वॾो एतबार आहे उनखे पंहिंजे नए दीवाने ते, ऐं धीअर मारे छॾियईं यासर चांडे खे, हाणे नई ज़िंदगी जा ख्वाब सजाए वेठी आहे, लॻे थो त ॿिए सां ज़िंदगी बसाए वेठी आहे। वाह वाह वाह, एॾो ॾुख, एॾो ॾुख। अॼुकल्ह ॾुख जेको आहे ॿिए सां ज़िंदगी गुज़ारी थी त सही ॻाल्हि आहे। खणी करे ॿिए सां गुज़ारण इत्तेफ़ाक़ इलाही माण्हुनि सां कंदी लॻे थो त सवाल करण वारो ऐं शाइर ॿई गॾु गॾु रहनि था। हा, लास्ट कंहिं प्रोग्राम में मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थी त कंहिं लास्ट प्रोग्राम में मां इहो सॉन्ग पंहिंजो परफॉर्म कयो हुयो, त मूंखे जॾहिं सॉन्ग ख़तमु थी वियो त पुछा कई त तूं ही जोड़ी टुटी वई, ॾुख वारो थोरो सॉन्ग हुयो त तूं एॾो खिली खिली चई पई, मां मूंखे ख़ुशी थिए पई। त चङो थियो, जान छुटी मुंहिंजे हक़ में बहितरी न हुई। ॾिसो, अलाह साईं उन्हनि माण्हुनि खां तव्हांखे इन करे परे कंदो आहे जेके माण्हू तव्हांजे लाइ सही न हूंदा आहिनि, या क़िस्मत में अगरि हूंदा बि आहिनि त अॻिते हली तव्हांखे तकलीफ़ ॾिना आहिनि। तकलीफ़ुनि में रहण खां बजाए बहितर इहो आहे त तव्हां अकेला रहो, ख़ुशि रहो। कॉल बि असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। मरियम अबड़ो, कीअं आहियो? आवाज़ अचे पियो? हेलो 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 हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मरियम कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? तव्हांजी दुआऊं आहिनि, बिल्कुलु ठीकु। माशाल्लाह, अॼु बि कल्ह वांगुरु बहितरीन प्यारा पिया लॻो, ॾाढा सुठा। थैंक यू सो मच, महिरबानी आहे तव्हांजा लख थोरा। माशाल्लाह, अॼु सुनैना खे बि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। अदा माशाल्लाह जेको गोश्त बच ॿुधियो आहे, माशाल्लाह इहो बि सुठो अदा ॻाल्हाए थो साफ़त जे बारे में। थैंक यू अदी, थैंक यू, महिरबानी। अल्लाह करे असांजा साफ़ ई भेण दुआऊं, भेण दुआऊं। सभु सचा थी वञनि त को दुख को गम न रहंदो। भेण जेकर तव्हां जहिड़ा माण्हू या हिन दुनिया में रहनि था, हिन मुल्क में रहनि था, त इंशाअल्लाह ताला असांजा हौसला जेके आहिनि से उहे तमामु वसी हूंदा, उहे तमामु बुलंद हूंदा, ऐं इंशाअल्लाह ताला इहे जेके इशूज़ आहिनि, जेके ॾुख सुख हिन असांजे माशरे में आहिनि, इहे असांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए। दुआ कयो त उहे असीं वरी अॻिते पुॼायूं, ऐवाननि ताईं पुॼायूं। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह करे असांजी साफ़त सचाईअ ते रहे, छो त पेशो जहिड़ो बहितरीन आहे, सचाई जो पेशो आहे। अल्लाह करे असां सभिनी खे हिदायत ॾे अल्लाह पाक, सचाई जी राह ते हले, छा पोइ उहो कहिड़े बि उमिरि सां तालुक रखंदड़ हुजे। बिल्कुलु भेण, बिल्कुलु सही था चओ। अल्लाह तव्हांखे हिम्मत ॾिए, असांखे हिमथाईंदा हलो। सुठो शुरू कयो आहे ॻाइण, माशाल्लाह बहितरीन आवाज़ अथसि। कोई फरमाइश आहे तव्हांजी सुनैना खां? अच्छा, कॉल कटजी वई। हेलो 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 हेलो, कटजी वई कॉल। नाज़रीन, फेसबुक ते बि असांजो लाइव हले पियो, धरती टीवी जो पेज आहे, उनमें असां लाइव आहियूं, असां डेली उनमें लाइव ईंदा आहियूं। तव्हां कमेंट्स करे सघो था। कोई फरमाइश आहे मूंखां का ग़लती सां तव्हांखे फरमाइश करणी आहे त तव्हां मूंखे बि करे सघो था। त महिमाननि सां कचहरी जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी साइज़ जो वक़्तु थियो आहे, थोरी ई देरि में मोटूं था। ॾिसंदा रहो धरती। तव्हां सभिनी खे भली कार चऊं था। सुबुह जी सुरहाण में तमामु ख़ूबसूरत सुबुह आहे, नओं ॾींहुं आहे, नया ख़्यालात आहिनि, नया ख्वाब आहिनि, नया रंग आहिनि। हर ॾींहं सां जेको आहे इंसान खे हर नए ॾींहं में नई शुरूआत करणु घुरिजे, सुठो सोचणु घुरिजे, सुठो खाइणु घुरिजे। भले थोरो खाओ पर सुठो खाओ, घणो न खाओ। ऐं असां सां गॾु महिमान बि मौजूदु आहिनि। सुनैना, तव्हां एक्टिंग बि कई आहे,
त एक्टिंग जॾहिं इंसान कंदो आहे त ज़ाहिर आहे उनमें कुछ अहिड़ा डायलॉग्स भी हूंदा आहिनि जेके तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी सां भी ताल्लुक़ रखंदा आहिनि या कुछ रिलेटेड हूंदा आहिनि। तव्हां सां ईअं कॾहिं थियो आहे त जॾहिं कोई तव्हां एक्टिंग कंदे कंदे तव्हां उन शइ में सीरियस थी विया हुजो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो हुजे त मुंहिंजी असल ज़िंदगी थी हले? काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे। अच्छा, काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे। कुझु करेक्टर जे हवाले सां ये मूवमेंट अहिड़ियूं अची थियूं वञनि त उहो जीअं माना असांजी लाइफ मां उहो प्रैक्टिकल गुज़री चुको आहे। सही। त उहे फीलिंग्स ऐं कुझु अहिड़ो थींदो आहे। हिकिड़ो रोइण वारो सीन हुयो त कुछ टाइम खां पोइ स्टार्ट में त ग्लिसरीन वग़ैरह यूज़ कंदा हुआसीं त कुछ टाइम खां पोइ अल्हम्दुलिल्लाह मां माना यूज़ करणु छॾे ॾिनी हुई। त जॾहिं बि को रोइण वारो सीन हूंदो त पोइ मां चवंदी हुयमि त बसि 5 मिंट ॾियो, 5 मिंट ॾियो। त उहो चवंदा मसलो चवण खां पोइ माना मुंहिंजा ॻोड़ा वेंदा ई ॾुखनि खे यादि करे बिल्कुलु। ऐं मां पंहिंजे मतिलबु कुझु शयूं हर इंसान जी ज़िंदगी में को न को पाण मेकअप रूम में बि इहो ॻाल्हायूं पिया त हर इंसान जी लाइफ में को न को ट्रेजेडी आहे। हा, एग्ज़ैक्टली। कंप्लीट केयर बि माण्हू न आहे। पोइ मतिलबु ईअं वेही करे माना सोचणु आहे उहो ऐं केतिरी दफ़ा ईअं थियो आहे। हा, हक़ीक़त आहे। कोई डायलॉग तव्हांखे यादि आहे? हाणे त बिल्कुलु बि यादि न आहे। कुझु बि न आहे। ऐं काफ़ी टाइम थी चुको आहे त छॾे चुकी आहियां मां एक्टिंग जे हवाले सां। बसि कॾहिं कॾहिं कोई शौक़ु थींदो आहे त हाणे कंदी आहियां, छो जो ॿारनि जे करे टाइम नथी ॾेई सघां। मुंहिंजा ॿई ॿार नंढा आहिनि खैरनि जा, त इन जे करे। बाक़ी हाणे लास्ट मां हिकिड़ो कॉमेडी फर्स्ट टाइम कई हुई त उन में हिकिड़ो मुंहिंजो बसि उहो फेमस थी वियो इलाही जुमिलो, ऊ ला ला ला। वाह वाह वाह, सुठो रहियो। ओ हर जुमिले खां पोइ मुंहिंजो इहो डायलॉग हूंदो, जेकी बि उहो ॻाल्हि कंदी त पोइ चवंदमि ऊ ला ला ला। हाणे माण्हुनि खे यादि थी वियो ऊ ला ला ला। अच्छा गोस पुगियो, तव्हां ॿुधायो, तव्हां हिकिड़ा ज़ाहिरा सहाफ़त जेका आहे उहा हिकिड़ी सीरियस नोट ते थींदी आहे ऐं उन शख़्स खे बि हिकिड़ो सीरियस ई किरदारु निभाइणो पवंदो आहे ज़िंदगी में। पर जेकॾहिं ॻाल्हि कयूं एंटरटेनमेंट जी, तव्हांखे मौसीक़ी जो या मूवीज़ जो, ड्रामनि जो, इहो सभु ॾिसण जो ॿुधण जो शौक़ु आहे? बाग़ा असल में ख़ासि करे हिते कराची में एतिरो कमु आहे, यकीन छो त कूड़ रहण जी गुंजाइश कोन्हे का, जो असांखे टाइम ई कोन थो मिले। अच्छा। जे कॾहिं कॾहिं पंहिंजो असां पैकेज मोकिलियो, कॾहिं कॾहिं पंहिंजो कोई इशू का न्यूज़ मोकिली, उहा बि असां वरी फेसबुक तां या कीअं न कीअं करे हिते दोस्तनि खे चवंदासीं बाबा वापसि कयो, बैक ॾियो, असांखे टाइम ई कोन थो मिले। छो बि तमामु ज़िंदगी हाणे ॾिसो न, सहाफ़त करे मोटियासीं वरी घर बि त आहे न, बचा बि छो त मां पैसा न वठंदो आहियां हिन जा, सहाफ़त जा पैसा न आहिनि वठणा। वाह वाह। ऐं मैदान में बीहणो आहे, हक़ सच चवणो आहे, हक़ पोइ जेको थियो उन नतीजो जेको बि निकिरे उन लाइ मूंखे का परवाह न हूंदी आहे। इलाही माण्हू एप्रिशिएट कनि था, 2-4 माण्हू जेकॾहिं असांखे ख़लास सम्झंदा त को वॾी ॻाल्हि थोरी आहे। पर तव्हां जॾहिं हक़ सच चवंदो, हक़ सच लिखंदो त हीअ दुनिया ई जन्नत थी वेंदी न, भला ॿियो केरु चवे। असां वटि असांखे ज़िम्मेवारी आहे न, कलम सां इंसाफ़। जॾहिं तव्हां कलम सां इंसाफ़ कंदो त तव्हां सां ख़ुदि इंसाफ़ थींदो, माशरो तव्हां सां इंसाफ़ कंदो। हीअ जेके माशरे में माण्हू रहनि था उहे तव्हां सां इंसाफ़ कंदा। असां वरी बाक़ी हिते जेकॾहिं बीह रहूं त यार असांखे जेके हीअ 4 माण्हू आहिनि जेके उन में ख़ुदि असांजे साज़िशुनि में शामिल, उहे असांखे एप्रिशिएट नथा कनि त इन ॻाल्हि जी ज़रूरत न आहे का। तमामु वॾो क्राउड आहे, तमामु वॾो घणो माण्हू जेको असांजो रहे थो उहो असांखे एप्रिशिएट कंदो आहे, उहो असांखे मोहबत कंदो आहे, असांखे प्यारु कंदो आहे। जॾहिं असांजी मुंहिंजो फेसबुक वाल आहे भेरियो पियो आहे, मां न्यूज़ मोकिलींदुमि, मुझे सॼी तारीख़ में केरु न चवंदो तव्हां ग़लति ख़बर मोकिली आहे, छो त मूंखे मोकिलणी ई कोन्हे, मां ख़ुशामद कयां ई कोन्हे, मां छो चवां। उनजे करे उहो माण्हू चवंदो आहे त जेका गोस ख़बर मोकिली आहे या ख़बर एक्चुअली आहे, छो ब्लैकमेल बि कयां, हीअ ख़बर हलाए मां वरी दर ते वञी दर ठड़कायांसि त साईं मां तुंहिंजी ख़बर खणी आहियां, भला छा थो चईं। इहा मुंहिंजी आदत आहे जेका ख़ासि करे मूं में आहे, पोइ अलाए ख़राबु अलाए सुठी आहे, न्यूज़ कई उहो इशू खयो ई वञी हलाए आयुसि मां। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं कॉल बि असां वटि आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, इज़त बेग लगारी हैदराबाद खां। जी जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? दुआ सभु ख़ैर। साईं साफ़ी साहब खां हिकिड़ो सुवालु वठिणो। जी जी। साईं ॾाढी सुठी ॻाल्हि कई, चए त मूं शोबेस में कॾहिं कंहिंखां पैसो वग़ैरह न आहे वरितो, मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी। असांजो हिकिड़ो हैदराबाद जो जाइज़ मैटर आहे, जून अप्रैल 2019 जो असांजी मरियम लिगारी जो को मर्डर थी वियो, उन जी तहक़ीक़ात अॼु ॾींहं ताईं रुकी पई आहे। हर सहाफ़त जो दर खड़काए थो, हर वॾे ऑफिसर जो दर खड़काए थो, का ॻाल्हि का मुहार किथां अॼु ॾींहं ताईं हिननि असां ॿुधायो त कहिड़ी सहाफ़त जो दर खड़कायूं। हर मीडिया ते वञा पियो हुननि चयो असां कोन हलाईंदासीं, पैसा ॾियो हीअं कयो, हू हाणे ॿुधायो कहिड़ो दर खड़कायूं। DIG ते वियो आहियां, SP ते वियो आहियां, हर दर खड़काए थो, हर मीडिया ते वियो आहियां, पर का किथां बि रिस्पॉन्स अॼु ॾींहं ताईं न आहे। महिरबानी तव्हां कॉल दोस्त तव्हांजी बिल्कुलु जेका ॻाल्हि आहे आहे अॼु जी जी
अॼु नवाब शाह खां हिकिड़ा माण्हू आहिनि जमाली कबीले जा माण्हू आहिनि, उहे नवाब शाह ज़िले खां कराची प्रेस क्लब ते एहतिजाज करण था अचनि। छा नवाब शाह में चैनल कोन्हनि, उते साफ़ ई न आहिनि, उते प्रेस क्लब न आहिनि? तव्हांखे ख़बर आहे त शहर में 2 खां 3 प्रेस क्लब हूंदा आहिनि, पर आऊं इहा दवा सां नथो चवां, पर मां तोखे गुज़ारिश थो कयां त जेकॾहिं तव्हां असां वटि ईंदो, असांजो सचलगोड़ में प्रेस क्लब आहे, जेॾी महिल बि अची जंहिं महिल बि पहुची, घोस बुगियो मुंहिंजो नालो आहे, असांजो जेको तोसां हाल आहे ऐं असीं तुंहिंजो इशू खणंदासीं बि, ऐं तमामु वॾो इशू जेको तव्हां ॿुधाए पिया, तमामु इंतिहाई जेको वॾो इशू आहे, ऐं इहे इशू असां खयां आहिनि केतिरा ई। मां छो त टाइम थोरो आहे, मां तव्हांखे बयानु नथो करे सघां, पर ख़ासि करे लाड़काणे में इशू या जेके बि असांजा ॿार थींदा आहिनि उहे ईंदा आहिनि असांजे गुलशन इक़बाल में। असांजो जेको आहे सो नेटवर्क आहे, सॼो असांजो सिस्टम आहे, ईंदे त भाउ सां गॾु हूंदासीं। तव्हां खां 1 रुपयो बि न खपे, जेकॾहिं ज़रूरत पई त असीं तोखे 200 ॾेई किरायो बि ॾींदासीं, छो त तव्हां अहिड़े इशूअ जे लाइ अचो पिया। ऐं इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु जाइज़ आहे त अॼुकल्ह माशरे में ईअं थी वियो आहे त ख़बर उहा हलाइबी जंहिंजो ख़र्चो मिलंदो, छो त असांजी मजबूरी ॾे तव्हां बि कोन था ॾिसो न, असां वटि जेकॾहिं घरु आहे, असां वटि बचा बि आहिनि, असां वटि पेट बि आहे, पर जेकॾहिं मां सॼो ॾींहुं तुंहिंजो इशू थो खणां त मूंखे पेट में छा पवंदो, मूंखे बचा किथां पढ़ाइणा आहिनि? त इहे बि असांजे ख़ासि करे हिन माशरे में सहाफ़ी सां इहे मसइला बि आहिनि। ॾिसो त हिते असां वटि जेको तमामु अमीर खां अमीर माण्हू आहे उहो 4 सहाफ़ी रखे थो, मूं समेत, त बाबा रुॻो मुंहिंजी ख़ुशामद कयो। हाणे जेकॾहिं असीं 4 सहाफ़ी उनजे पोयां लॻा वठंदासीं ऐं उनजे ख़िलाफ़ु ख़बर हलाईंदासीं कोन, त तुंहिंजी ख़बर कोन, छो त कंहिं न कंहिं तरीक़े सां, कंहिं न कंहिं रस्ते सां उन बासर जो, उते जे मीर पीर जो इन क़त्ल सां वास्तो हूंदो। जेकॾहिं असीं ख़बर हलाईंदासीं, जेकॾहिं हिन जी जांच थींदी ऐं इन जो इशू जेकॾहिं मथी लेवल खां अची ऐं हिन जो सही नमूने में जेकॾहिं हिन जी जांच थींदी त उन हर इलाइक़े जो माण्हू जेको बासर आहे उहो उन उते जी जेका इंतिज़ामिया या SP या DIG आहे उन्हनि जो ज़रूरु तालुकात हूंदो, उन माण्हू खे बचाइण जो उनखे वॾो जेको आहे सो टारगेट मिलियल हूंदो त हिन माण्हू खे कुझु न आहे थियणो। सो तंहिं करे दोस्त तुंहिंजो सवाल बिल्कुलु मूं ॿुधो आहे ऐं आउं गुज़ारिश कंदुसि त मां तव्हांखे घोस बुगे नाले सां जंहिंखां बि पुछंदो, गुलशन इक़बाल सचल ॻोठ अचो ऐं तव्हां असां वटि रहो, तव्हांखे राश ऐं तव्हांजो खाधो पीतो, जेकॾहिं हुनजी कंहिं फैमिली जा माण्हू आहिनि उतां तव्हां फोटे जी मोकिलियो, BR एहतिजाज कयो, ज़रूरु पुॼाईंदासीं। बिल्कुलु तव्हांजी महिरबानी, माण्हुनि जो साथ ॾियो था। असांजी कचहरी जो सिलसिलो जारी आहे, हिकिड़े नंढड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे, त थोरी देरि में वापसि अचूं था। ॾिसंदा रहो धरती। आकाशा जो फरमाइश हुई गुड्डू खां, बिल्कुलु, ऐं तमामु सुठो तव्हां ॻायो, तमामु सुठो निभायो। टोटल तव्हांजा केतिरा सॉन्ग्स थी विया आहिनि? मुंहिंजा माशाअल्लाह 40 जे क़रीब थी विया, 30-40 एतिरा थी विया। नॉटी 40 सही। तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो सुनैना जो गानो? ज़बरदस्त मौक़े जे मुनासिबत सां ऐं प्रोग्राम जे मुनासिबत सां सुबुह जी जॾहिं सुराण हुजे, वरी जॾहिं अहिड़े क़िस्म जो सॉन्ग हुजे त ज़ाहिर यकीनन दिलबाग बार भी थींदी, ॿुधण में मज़ो बि ईंदो, राहत बि ईंदी, दिलि ख़ुशि बि थी। मुंहिंजे ख़्याल में तमामु नाज़रीन जेके आहिनि से उन्हनि फर्स्ट क्लास नमूने सां एंजॉय बि कयो, सुनैना ॻाए वरी उनखे जंहिं तरीक़े सां परफॉर्म कयो, तमामु सुठो। तव्हांजे जेके इहे एक्शन्स हुया मूंखे ॾाढा वणिया। कॉल असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, एनीबडी देयर? हेलो, मुंहिंजे ख़्याल सां कॉल कटिजी वई आहे। अच्छा, हैदराबाद का सरमत जी कॉल हुई पर अनफॉर्चुनेटली कॉल कटिजी वई आहे। अच्छा गोस, तव्हां जेको आहे हर रोज़ सुबुह जो उथंदा आहियो या अॼु असांजे करे तव्हां एतिरी साजर उथिया आहियो? वाक़ई मुंहिंजे जेको उथजी सुबुह साण जेको मां 6:30 बजे खां पोइ 7:30 में वॉक कंदो आहियां। वाह वाह। वॉक करण खां पोइ जेका पोज़ीशन हूंदी आहे ऐं मुंहुं धोई फील्ड में हली वेंदो आहियां। वाह, ज़बरदस्त। 11 बजे ताईं, 11 साढा 11 छो त वरी मानी खाइण जो टाइम आहे। 11 बजे ताईं कंहिं न कंहिं वसंजी में, कंहिं न कंहिं ॻोठ में, कंहिं न कंहिं इलाइक़े में, किथे न किथे ॾुखनि सां त सॼी सिंध भरी पई आहे न, सॼा मुल्क भरियो पियो आहे न। पोइ उन्हनि शयूं उहे खणी ऐं अचे हेॾे मोकिले इदारनि में, ऐं पोइ जेको आहे सो मां वरी नंढो छोटो मोटो मुंहिंजो कारोबार आहे। ऐं इन धरती TV जे मुनासिबत सां सभिनी सिंध में जेके ख़ासि करे असांजा सिंधी सहाफ़ी रहनि था, प्रेस क्लबनि में रहनि था, उन्हनि खे सिर्फ़ु मां इहो हिकिड़ो गुज़ारिश हिकिड़ी मां कंदो आहियां, हमेशह दोस्तनि खे चवंदो आहियां स्पीच में, कॾहिं कॾहिं मूंखे मौक़ो मिलंदो आहे त सहाफ़ी जेका बिरादरी आहे उहा रोज़गार करे, सही रोज़गार करे, कारोबार करे, नंढा नंढा करे, रेड़ो लगाए। तव्हांजी ॻाल्हि ते डिटेल ते ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ी कॉल बि आहे असां वटि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी बाक़ी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अख्तर चन्ना जी कॉल आहे। तव्हां ॿुधायो कीअं आहियो?
ख़ैर लॻो पियो आहे लाड़काणे मां पियो अर्ज़ु कयां। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां असांजो रेगुलर कॉलर आहियो। छा चवणु चाहींदो जल्दी जल्दी में? असांजे तारीख़ी माॻ जा माण्हू महिमान बणिजी आया आहिनि अॼु, ऐं उन्हनि सभिनीनि खे मां ॾिसां थो सुबुह जी सुराण में भली कार बि चवां थो ऐं आली मदद बि चवां थो। मौलाली मदद। हाँ, मौलाली पाक मदद। थैंक यू। अदी जीअं सुनैना जा जेके हिन ड्रामा वग़ैरह बि ॾिसंदा हुयासीं, वरी विच में शार्ट थी वई, वरी सिंगिंग जे तरफ़ बि आई आहे, पर अहिड़ो अॼुकल्ह को अहिड़ो एल्बम वग़ैरह बि कोन जेको आहे सो रिलीज़ थियो आहे जो माण्हू उन गाननि खे ॿुधी पंहिंजी जेको आहे सो दिलि खे आराम ऐं सुकून पहुचाए। बिल्कुलु अदा इंशाल्लाह जल्दी कंदमि, छो जो ॿारनि जे करे टाइम न पई ॾेई सघां, त बसि हिकु ॿ सॉन्ग कंदी आहियां, एल्बम अन क़रीब तव्हां ॾिसंदो ज़रूरु। अॼु तव्हां लाड़काणो छॾे हलिया वियो, कराची वञी वसायो। लाड़काना मां कॾहिं बि नथी छॾे सघां, छो जो मुंहिंजो शहर ई उहो आहे ऐं मां रहंदी बिल्कुलु मुझे सुञाणप लाड़काना है। बहरहाल तव्हांखे बि गुज़ारिश कयूं था त कराची लॾे अचो, तव्हां सुनैना खे वापसि न कयो, तव्हां बि महिरबानी करे वापसि अचो। कराची असांजी आहे, शहर असांजो आहे, असां हुन ते मालिकी कंदासीं, असां हुन शहर सॼे जी कारोबार कंदासीं। तव्हां महिरबानी करे हिते अचनि खे वापसि न कयो, तव्हां बि लॾे अचो, पंहिंजा मिट माइट अज़ीज़ ओड़ो पाड़ो सभु लॾाए अचो, असां तव्हां लाइ वेठा आहियूं हिते। बिल्कुलु ॾिसो, सिंध जो हर शहर मिठो आहे, कराची बि सिंध आहे, लाड़काणो बि सिंध आहे, त असां सिंध जा पंहिंजो होम टाउन त केर बि नथो विसारे सघे न, ज़ाहिर जी ॻाल्हि आहे कराची ते असां रहूं था, पर ॻोठ त ॻोठ। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं अदाख्तर बि असां सां हींअर ताईं कॉल ते आहिनि। जी जी, ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी अदी जे लाइ चवंदुसि, सुनैना जे लाइ। जी जी, थोरो जल्दी मुख़्तसिर चइजो, छो जो टाइम हाणे पुॼाणी ते पहुतो आहे पंहिंजी। वरी यादगिरिन वरायो असांखे, जी वरी यादगिरिन वरायो असांखे, अची पाण हाणे बचायो असांखे। गुलाबी चपन मां खिंडेरे का खुशबू, गुलाबी चपन मां खिंडेरे का खुशबू, अलाए छो पया था सिकायो असांखे, अची पाण हाणे बचायो असांखे। पचण में मज़ो आ, रचण में मज़ो आ, पचण में मज़ो आ, रचण में मज़ो आ, चयो चिणग खे दिल जलायो असांखे। ही ख्वाबनि जी दुनिया, ही दुनिया जी गर्दिश, ही ख्वाबनि जी दुनिया, ही दुनिया जी गर्दिश। बिल्कुलु, उस्ताद वाहिद लाशारी मुंहिंजा बि उस्ताद आहिनि। अॼु ताईं सुञाणप इहो ई सॉन्ग आहे वाहिद बख्श लाशारी साहब जो, ऐं हिकिड़ी इंसान जी सुञाणप थींदी आहे, ऐं अॼु ताईं मूंखे काथे बि सुञाणियो वेंदो आहे त इन सॉन्ग जी वजह सां। थैंक यू सो मच, तव्हां ॿिन्हिनि जी तमामु वॾी महिरबानी, तव्हां हिते आयो। त नाज़रीन, इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं नए महिमाननि सां, नए ॾींहं सां, नए टॉपिक सां, ऐं आख़िर में सुनैना तव्हांखे कलाम ॿुधाईंदियूं। त इंशाल्लाह सुभाणे वरी असां सां तव्हांजी मुलाक़ात थींदी। त ॾिसंदा रहो धरती TV। बाक़ जी तरफ़ां ऐं मुंहिंजी पहिरीं पूरी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनी खे अल्लाह हाफ़िज़।